ज़िले कश्मीर कंदकोट में बदअमनी जी लहर ॿीहर तेज़ थी वई। कंदकोट इंडस हाईवे बख्शापुर थाणे जे ज़ोरगढ़ स्टाफ वटि हथियारबंद फौरन डाट सां न बीहण तां दादू फायरिंग करे ॾिनी। गोलियूं लॻण करे नौजवान वकार बंगवार थरे ते मारिजी वियो। इलाइक़े वासी नौजवान जो लाश खणाए सिविल अस्पताल आंदो, जितां कानूनी कार्रवाई बाद लाश वारसनि हवाले कयो वियो। वारसनि नौजवान जो लाश इंडस हाईवे गोला मोड़ ते रखी धरणो हणी छॾियो। धरणे सबबि सिंध खां ॿिनि सूबनि खां ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअतल थी वई। रोड जे ॿिन्ही पासनि खां गाॾियुनि जूं डिघियूं कतारूं लॻी वियूं। हिन मौक़े ते मुज़ाहिरीन जो चवणु हो त पुलिस जी नाइली सबबि पूरो ज़िलो बदअमनी जी बाहि में ॿरी रहियो आहे। खुर जी वाधा सबबि असांजो नौजवान क़तल थियो आहे। ॾोहरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे। बेदर घोसपुर जी आवाम खे धाड़ेलनि यरगमाल बणाए छॾियो। 2 हफ़्तनि अंदरि ॾींहं ॾिठे जो धाड़ेलनि जी 10 वारदात। 2 मोटरसाइकिलनि ते सवार 4 बुट बदल ॾोहारनि। शहर जी मेन शाही बाज़ार में हिंदू वापारी दीपक कुमार सोनारे खे हथियारनि जे ज़ोर ते यरगमाल बणाए हज़ारे रुपया रोक रक़म, मोबाइल फ़ोन ऐं लखे रुपयनि जो सोन फुर करे फ़रार थी विया। मार्केट भरिसां मौजूदु पुलिस एहलकारनि वाक़े वारे हंधि पहुची ॾोहारनि जो पीछो कयो ऐं फायरिंग पिणु कई। ॾोहारी मोटरसाइकिलनि ते फ़रार थी वञण में कामयाब थी विया। वाक़े बाद माण्हुनि दुकाननि जा शटर हेठि करे ख़ौफ़ सबबि अंदरि दुकाननि में लिकी विया। शहर में बाज पइजी वई। वाक़े सबबि शहरनि में सख़्तु ताव पकड़िजी वियो। शहरनि पुलिस ख़िलाफ़ सख़्तु नारेबाज़ी पिणु कई।